लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं जनाब सोराब सरकी साहब सां जारी आहिनि। डॉक्टर साहब, हाणे तव्हां 1993 में टिकट तव्हांखे पीपल्स पार्टी न ॾिनी, पीपल्स पार्टी कंहिंखे टिकट ॾिनी? मूंखे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां मुंहिंजी जीअं मीटिंग थी हिते बिलावल हाउस में, त मां उनखे रिक्वेस्ट कई। मां चयो मोहतरमा मां आहियां पार्टी में बि, पंहिंजी फैमिली बैकग्राउंड बि ॿुधायो। चई तूं यू आर टू यंग, तोखे मां किथे न किथे अकोमोडेट कंदुमि, हुकूमत आई त तूं महिरबानी कर जेको आहे इलेक्शन में कॉन्टेस्ट न कर। मां चयो महिरबानी तव्हां कयो माते, मां तव्हांजो कारकुन आहियां। मूंखे जेकॾहिं दिलि में चवां पियो हेॾो सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां त वियो आहे, त वरी हेॾो सियासत में बि हलियो वेंदुमि। मां उनखे सॼो ब्रीफ कयो। पोइ मोहतरमा ख़ैर काफ़ी उन ते कन्विंस थी। पोइ फ़ैसिलो त न कयईं, मां उनखे सॼो ॿुधायो, पंहिंजो ॿुधायो, पंहिंजे वालिद साहिब जो ॿुधायो, इवन ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे लाइ ॿुधायो, जेको मुंहिंजे वालिद साहिब सां तालुक़ु हुयो उहो ॿुधायो। मां छो जो हिकु ॿ दफ़ा बाबा सां नंढो हुउमि, मां ईद ते बि मां वियो हुउमि। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जंहिं ॾींहंनि में वज़ीर आज़म हो, मूंखे उहो बि यादि हो। घणियूं मां उनखे ॻाल्हियूं ॿुधायूं। बहरहाल कटे सटे करे मोहतरमा चयो ठीकु आहे, मां ब्लेंडली न त न कंहिं चयो मां ॾिसंदुमि। मां उनखे इहे लफ़्ज़ चयो, मां चयो मोहतरमा ॻाल्हि इहा त अलाह कंदो मूंखे तव्हां टिकट ॾींदा वे, पर ख़ुदा न ख़ासिता मूंखे टिकट न मिली, इहो मां तव्हां सां वाइदो करे वञा थो। मां पोइ आज़ादु बीहंदुमि ऐं खटे करे इनशा ताला वरी बि पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत कंदुमि। मोहतरमा खिले पई, चए बेटा यहाँ पर जिसको 100 वोट भी नहीं मिलते हैं वो भी यही कहते हैं। मैं ठीक है मोहतरमा कहते होंगे, लेकिन ये है कि मैं आपको सही बता रहा हूँ, मैं अगर नहीं लड़ा तो नहीं लड़ा, फिर तो मेरा चांस नहीं है। अगर लड़ा तो फिर भी मतिलबु हिकिड़ो उन सां हिकिड़ो जेको रिश्तो हुयो एज़ ए स्टूडेंट या जेको उनखे सियासत में ॾिठोसीं। मोहतरमा इंशाल्लाह पॉलिटिक्स करेंगे, आपके पीछे करेंगे, आपके साथ करेंगे, चाहे फिर मैं जीत के आऊँ हार के आऊँ, लेकिन होंगे आपके साथ। मां हलियो वियुमि। उहा टिकट उन टाइम ते मीर नसरुल्ला ख़ान बिजराणी खे मिली, PS 12 हुई उन टाइम ते असां ठुल। पोइ नसरुल्ला ख़ान इलेक्शन में पीपल्स पार्टी जे तरफ़ां बीठो, मीर हसन ख़ान वरी इलाही सूमर वारा इहे मुस्लिम लीग में बीठा, मां आज़ादु बीठुमि, ऐं जमियत उलमा इस्लाम सैयद अमन शाह बीठो। ऐं उन इलेक्शन में चार पासाई उन टाइम ते आई वॉज़ वेरी टू यंग। मां सफ़ा जेको आहे उहो चइनि पिया त भाई कॾहिं काउंसलर ते इलेक्शन कॉन्टेस्ट न कई अथई, कंहिंजी अखि बि न पए माथे त हे को इलेक्शन को खटींदो या छा कंदो। पोइ अलाह जी महिरबानी सां कंपनी शुरू कईसीं। पोज़ीशन इहा बीठी त पीपल्स पार्टी चोथों नंबर आई। हा यस, चोथों नंबर पीपल्स पार्टी, टियों नंबर जमियत, ॿियों नंबर मीर हसन ख़ान, पहिरियों नंबर आज़ाद हैसियत में मां खटी वरितो। हिस्ट्री आहे, रिकॉर्ड। हाणे ई वञो तव्हां उन ते इलेक्शन में फ़र्क़ु छा आहे साईं? मुंहिंजो 5,500 फ़र्क़ु आहे मीर हसन ख़ान में। ऐं वरी मीर हसन ख़ान खां पोइ वरी जमियत आहे, उन जो वोट आहिनि। पोइ वरी आख़िरी जेको आहे नसरुल्ला ख़ान जो चोथों नंबर आई पीपल्स। पोइ तव्हां खटी वियो? मां खटे वियुमि। हा, खटे वियुमि। शाम जो अनाउंस थी वियो तव्हांजो हुते उतां खां पुराणी ॾाॾनि परॾाॾनि जी हुते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जाइनि ते रही आहे। हेडक्वाटर असांजो ठुल तालके जो, तव्हां ख़बर आहे। हाणे ठुल में कोई स्कूल ख़राबु थींदो आहे, मां थोरो ईअं लाइटर मूड में, त ठुल में रोड न आहे, बिजली न आहे ठुल में, त ठुल सम्झंदा आहिनि सॼो डॉक्टर सोराब आहे। ठुल तक़रीबन हाणे 7-8 लख जी आबादी आहे। ठुल में तक NA 190 बि आहे, 191 बि आहे, NA 2 MNA ऐं 3 MPA, 5 आहिनि उतां नुमाइंदा ठुल में। 5 पासा लॻनिसि था। 5 ई पासा लॻनिसि था। ऐं उन में PS 1, PS 2, PS 3, उन खां बग़ैर तक कंहिंजो पूरो नथो थिए। त माने ठुल जेको आहे हिकिड़ो हिस्टोरिकली माशाअल्लाह वॾो तालको आहे। ऐं उन हवाले सां जेको आहे उते असांजो, जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजी जैकाबाद में बि असांजी वॾनि परॾाॾनि जी उताक हुई, जंहिं ज़माने में पुराणे ज़माने में अॼु बि आहे। ऐं ठुल में उते असांजी जेकी उताक हुई, मां उते जॾहिं आख़िरी रिज़ल्ट आया त उते ॻोठ खां निकिरी करे जॾहिं ठुल शहर में आयुमि, त उन टाइम ते ख़बर आहे तव्हांखे त इहे इलेक्ट्रॉनिक मीडिया नई प्रिंट मीडिया वारा कुझु साफ़ ई आहे। ऐं मां शुक्रियो अदा कयो सभिनी जो। ऐं मां जीअं पहिरियों चयो, मां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां मां कमिटमेंट करे आयो आहियां। ऐं मां इहो चयो त हाणे मां ख़बर न आहे पूरे सूबे में अलाए छा पोज़ीशन आहे, पर जेकॾहिं कोई 20 सीटां पीपल्स पार्टी खटियूं हूंदियूं त 21 मां पीपल्स पार्टी सां वञी वेंदुमि।
चाहे कहिड़ी बि हुकूमत ठहे मां पीपल्स पार्टी में वञी करे पीपल्स पार्टी जी बेंचनि ते वेंदुमि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां। पहिरियों मां इहो ऐलान कयो। पोइ वरी मां वटि थोरी देरि वञी सुबुह जो ख़ुर्शीद शाह आयो। हुते उन सां मिलियासीं। उन चयो हल तोखे मां वज़ीर कराईंदुमि, तूं खटे आयो आहे, तो जहिड़े यंग माण्हुनि जी ज़रूरत आहे, मां हर तरह सां जेको आहे तुंहिंजो ख़्यालु कंदुमि। मां सां हल। मां चयो साईं हलंदासीं, अॼु छॾियो थोरो थक बक भञूं, सुभाणे तव्हां वटि पुॼंदासीं सखर। पोइ शायदि इहा ख़बर साईं क़ाइम अली शाह खे पई, पर क़ाइम अली शाह बाबल ख़ान जकराणी किताब में बि ज़िक्र कयो आहे। ॿियो सरदार मुक़ीम ख़ान, उहो बाबल ख़ान MNA थी वियो, सरदार मुक़ीम ख़ान बि पीपल्स पार्टी में, उन्हनि खे चयो। पोइ मां वेठो हुउमि मीरपुर बुढ़ो में, इलेक्शन खटे करे मुंहिंजो हुते माना हिकिड़ी दावत जी डिनर हो। पोइ उन डिनर में मां वेठो हुउमि। उते आया, चए वेहो यार तोसां थोरो ॻाल्हाइणो आहे। इन ॿिन्हिनि चयो। वेठुमि त हिननि उन टाइम ते लैंड क्रूज़र जीप हूंदी बाबल ख़ान जी, हिननि रुख इख़्तियार कयो हेॾो जो हमायूं वारो रोड वरितो। मां चयो काॾे हलो था, ॿुधायो त सही। चई बसि हाणे तूं असां पुछु न काॾे हलूं था, तूं उअं ऐलान कयो आहे पीपल्स पार्टी में, हाणे हलूं था साईं क़ाइम अली शाह वटि। पोइ राति जो 1-1:30 वॻे वञी करे उते पहुतासीं। ऐं उते क़ाइम अली शाह सिंध जो प्रेसिडेंट हो। वरी साफ़ी बाफ़ी अॻे ई घुराई वेठो। उते असां चयोसीं भाउ मां अॻे ई अनाउंस करे आहियां, वरी साईं वटि बि आया आहियूं, पीपल्स पार्टी में आहियूं, पीपल्स पार्टी सां गॾु आहियूं। ईअं पीपल्स पार्टी में 93 में आयासीं। पोइ वरी चीफ मिनिस्टर थियो अब्दुल्ला शाह तमामु सुठो हलियो। मासां तव्हां इन जा गवाह आहियो, अलाह उनखे जन्नत में जाइ ॾे। उन तमामु घणा कमकार ॿियो टियों असांखे फैसिलिटेट कयो। ऐं उन खां पोइ वरी 97 में जॾहिं इलेक्शन आई त सभु भॼी विया। ग़ालिब डोमकी बि वियो, मीर साहब क़तल थी वियो, बाबल ख़ान बि छॾे वियो। को माण्हू हिते असां वटि उमेदवार बि न पिया लभनि। इहा पोज़ीशन हुई जो असां टिकेटनि जे लाइ जेको आहे 97 में टिकेटनि जे लाइ उमेदवार कोन आहे। पोइ आफ्ताब शाहबान मीराणी जे घर मां ॾाढी कोशिशि कईसीं। पोइ मूंखे चयूं, मां वञी बचियुमि। त मुक़ीम ख़ान बि उन टाइम ते हुयो पीपल्स पार्टी में। उहो त उन टाइम ते चयूं त हाणे वञो टिकेटां खणी अचो। मां वियुमि आफ्ताब शाहबान मीराणी जे घर वियुमि त साईं उते 2 क़ौमी असेंबली जूं ऐं 5 सूबाई असेंबली जूं, जेके उन टाइम ते 5 सीटां हुयूं। हिकिड़ी हुई कशमोर जी, हिकिड़ी कंदकोट जी सीट हुई, हिकिड़ी सीट ठुल जी, हिकिड़ी जैकाबाद जी, हिकिड़ी गढ़ी खेरे जी। त उहे 5 सूबाई जूं ऐं जेको आहे 2 क़ौमी जूं। हिकिड़ी ते लिखियलु हो डॉक्टर सोहराब सर की बाक़ी टिकेटां ख़ाली हुयूं। मां चयो ख़ाली टिकेट आहिनि साईं, काॾे कयां? ओपन चेक तव्हांखे? हा। चएसि हाणे इहे तव्हां सरदार मुक़ीम ख़ान वारा इहे तव्हां कोशिशि कयो जेको वेही करे की उमेदवार बि आयो। ग़ालिब डोमकी बि छॾे वियो। शालाणी साहिबु हुयो, उहो बि न बीठो। माना ईअं सभु माना गुलाम मोहम्मद शालाणी, उहो बि जेको आहे उन टाइम ते उन बि शायदि चयो दिलचस्पी न ॾेखाई। ग़ालिब डोमकी छॾे वियो। हेॾे वरी जेको आहे 93 में असां वटि सरदार शेर मोहम्मद बिजारणी हो। वरी उन हज़ार ख़ान जो भाउ, उहो पीपल्स पार्टी में न हो। आज़ाद उहो बि खटे आयो, कंहिं ईअं खटे आयो, आज़ादु खटे आयो शायदि उहो बि। पोइ वरी असां पोइ ईअं उमेदवार बीहायासीं, क़ौमी असेंबली ते बि बीहायासीं, सूबाई ते कोशिशि करे। पर थियो ईअं त सिर्फ़ु हिकिड़े वाहिद माण्हू पीपल्स पार्टी। मीर हसन त अॻे ई पीपल्स पार्टी छॾे वियो जाम सादिक जे दौर में। पीपल्स पार्टी में हुयो ई कोन। मुक़ीम ख़ान सादिक जे दौर में छॾे वियो। मीर हसन ख़ान छॾे वियो त पोइ मां पीपल्स पार्टी में आयुमि न। त पोइ असां बीहायासीं उन में। मां सम्झां थो क़ौमी असेंबली ते हाकिम अली सुंदराणी बीहायो हुयोसीं, कशमोर में सरदार शेर अली बीहायो हुयोसीं, ऐं कंदकोट में सरदार शेर मोहम्मद ख़ान बिजारणी मुक़ाबले में को माण्हू कोन मिलियो। डॉक्टर जेको इहो असां वारो जेको आहे यूथ वारो फिदा मीराणी, उन खे बीहायोसीं। हेॾे मां बीठुमि हिते, ऐं क़ौमी ते असां ख़ान बशखान खुसरो बीहायोसीं, ऐं सूबाई ते हिते जैकाबाद में सरदार ख़ान लाशारी बीहायोसीं। ऐं होॾे न पर ही 93 में त बाबल ख़ान वारा पीपल्स पार्टी में आहे, त 97 में उहे शहीद भुट्टो में छॾे विया। हा, शहीद भुट्टो में हलियो। माना उहो बि ख़ाली थी वई। ऐं मां सम्झां थो बाबल ख़ान शहीद भुट्टो में न वञे हा, बीहे त पोइ MNA थी वञे। त ख़ाली हुजे उन लाइ मैदान? हा, मैदान ख़ाली हो, थी वञे हा। असांखे प्रॉब्लम थियो वॾो, तमामु सख़्तु प्रॉब्लम थियो। मां हिकिड़े कुदरती बसि मां हिकु खटी, उहा बि मां इलाही बख़्श उमरो साहब बीठो MNA उहो थियो न, उतो थियो जैकाबाद में। ऐं ॿियो MNA केरु थियो?
ॿियो MNA थियो उन टाइम ते मीर हज़ार ख़ान बि मीर हज़ार ख़ान उहो बि शहीद भुट्टो में हो। उहो शहीद भुट्टो में हो। हे वरी मुस्लिम लीग में ही त मुस्लिम लीग नवाज़ में हो। नवाज़ में हा 97 में पोइ स्पीकर थियो। हा पोइ होॾे मथे पैनल में जेको मुंहिंजे मुखालिफ़ में जेको पैनल जेको क़ौमी असेंबली में मुंहिंजो हमेशह ईअं रहियो आहे। मुंहिंजे तक में हिकिड़ी इलेक्शन अहिड़ी थी आहे जंहिंमें 2018 वारी जंहिंमें सॼो मुंहिंजो हिकिड़े पासे ॾे तक हो एजाज़ ख़ान में। बाक़ी मुंहिंजी हिकिड़ी सर्कल जेकी आहे जाको जो मां इलेक्शन में बीठो आहियां, हिकिड़ी सर्कल जंहिंखे मुरादपुर सर्कल चवंदा आहिनि, उतो हमेशह बिजाराणी माना हुननि जो तक पूरो न पवंदो। उहो हिकिड़ी सर्कल वरी माना ज़िलो हिकिड़ी सर्कल हमेशह होॾे हूंदी माना हुन में डेमोग्राफी में। हा क़ौमी असेंबली में तकबंदी में ओॾे हूंदो। कॾहिं मेरान खान उतो MNA थींदो, कॾहिं मीर हज़ार ख़ान थींदो। न त तव्हां मेजर तव्हांजो पोर्शन लॻे थो एजाज़ जखराणी MNA वारी उन में लॻे थो, शहर वारी में उन में लॻे जेकाबाद ठुल। हा जेकाबाद ठुल। पर हाणे जेकी तकबंदी थी आहे हिन में 2024 में हाणे तक़रीबन 50-50 थी वियो आहे। 50% हेॾे आहे जेकाबाद में, मुंहिंजो तक 50% वरी जेको आहे होॾे मज़ारी ॾे। हाणे तव्हां 1997 जे फरवरी में थियल इलेक्शन में अकेला माण्हू आहियो जिन पीपल्स पार्टी जे पारां खटियो। हिकिड़े माण्हू आहे सॼे ज़िले। ठीकु थियो। पोइ वरी उन खां पोइ वरी मूंखे तव्हां ख़बर आहे पोइ वरी सिंध असेंबली में आयासीं। पोइ जेको सिंध असेंबली में जेको असां किरदारु अदा कयोसीं, असां लियाकत अली ख़ान जो ई चीफ मिनिस्टर हो। उन में जेके बि वठ पकड़ थी या जेको उन तव्हांखे ख़बर आहे असां ते जेको बि हिसाबु किताबु हुयो, मां लंबी दास्तान थी वेंदी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वॾी महिरबानी। इन विच में मूंखे जनरल सेक्रेटरी ज़िले जो कयो वियो, जनरल पीपल्स पार्टी जो। वरी असां एफर्ट्स वरितासीं। पोइ वरी कोशिशि कईसीं। मीर हज़ार ख़ान बिजाराणी बि अची वियो। वरी एजाज़ ख़ान जखराणी खे बि पीपल्स पार्टी में मां आंदो। उहो त पॉलिटिक्स में नओं आयो न। नओं आयो मां ई आंदो। अवल त उनजो वालिद साहब उनखे वालिद साहब खे कन्विंस कयोसीं त हाणे मीर एजाज़ ख़ान खे तव्हां मौक़ो ॾियो ऐं तव्हां ईअं महिरबानी कयो। पोइ वरी मां वठी आयोमांसि। तव्हां इन शइ जा गवाह आहियो। मां सम्झां थो त प्रेस रिलीज़ बि तव्हां ठाहियो। मीर एजाज़ ख़ान जखराणी निसार खोड़े वटि अनाउंस करायोसीं सिंध असेंबली में 97-98 में। पोइ वरी उन खां पोइ मीर हज़ार ख़ान बि अची वियो, नसीर ख़ान बि अची वियो, सरदार मंज़ूर ख़ान पंवर बि अची वियो ऐं साईं मुंहिंजा पोइ इहे सभु अची विया। पोइ इन असां जेको 2002 में मां वरी 99 में मां वरी प्रेसिडेंट बि थी वियुमि पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जेकाबाद जो। 2002 में जॾहिं असां इलेक्शन विड़ीसीं त अल्हम्दुलिल्लाह असां सभु इलेक्शन सीटां खटियूंसीं। मां सवाइ उन वारी सलीम जान मज़ारी वारी सीट, बाक़ी असां सभु सॼो ज़िलो खटियोसीं 2002 में। पोइ वरी 2002 खां पोइ वरी 2004 में ख़बर आहे तव्हांखे त वरी मां खे अहिड़ा हालात आया जो मूंखे हालात त ॿुधायो। पार्टी छॾी आहे, तव्हां हेॾो वॾो कमु कयो अथव, ॾोह कयो अथव। पार्टी छॾीसीं। हिकु त इन शइ जी सॼी ख़बर हुई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे, त उनखे मां हर शइ उन टाइम ते ईमेल हूंदो या उन सां राब्तो हूंदो, दुबई वेंदो हुउमि, उनखे सॼी ख़बर हुई। ॿियो इहो आहे त जेतिरो सभु हलिया विया कुदरती जेके जन खटियो, नसीर ख़ान बि हलियो वियो ऐं मीर साहिबु सरदार मंज़ूर ख़ान बि हलियो वियो ऐं हेॾो ॿिया जेके बि सभु जेके सलीम जान मज़ारी वरी बि मां ईअं ई हिकिड़ो ई ज़िले में अची करे बचियो हुउमि। बाक़ी सभु हुकूमत में हलिया विया। मां प्रेसिडेंट बि हुयुमि पीपल्स पार्टी जो। पोइ इन दौरान जेके आहिनि त वॾा इहे प्रेशर्स जेके आहिनि उहे अची विया। हिकिड़ो वॾो प्रेशर, वॾे में वॾो प्रेशर इहो आयो त मुंहिंजे वॾे भाउ सरदार ज़ुल्फ़कार ख़ान ते तव्हांखे पाण ख़बर आहे त गढ़ी हसन थाणे ते हमले जो केस दाख़िल थियो। एंटी स्टेट दहशतगर्दी जा केस दाख़िल थिया। हाणे हिते MNA के चीफ मिनिस्टर केरु आहे? चीफ मिनिस्टर हिते जेको आहे इहो 2002 में खां अॻु में चीफ मिनिस्टर खां अॻु में इलेक्शन जे दौरान ई माना उन खां अॻु में ई माना इहो सॼो सिलसिलो जेको आहे हिते इहो शुरू थी वियो। केयरटेकर दौर में मोहम्मद मियां गवर्नर आहे हिते। हा, हिते वठ पकड़ थी वई जाॾो काॾो मां प्रेसिडेंट आहे। पोइ वरी अल्हम्दुलिल्लाह असां इलेक्शन जेकी मीर हज़ार ख़ान ऐं असां जेकी इलेक्शन जंहिं नमूने सां हुते कॉन्टेस्ट कईसीं ऐं जहिड़े तरीक़े सां उन टाइम ते बि तव्हां ख़बर आहे त पीपल्स पार्टी जे लाइ ॾाढी ॾुखी इलेक्शन 2002 में। उहो त हाणे मीर हज़ार ख़ान शबीर अली ख़ान ज़िंदा आहे, उहो तव्हांखे ॿुधाईंदो त कहिड़े तरीक़े सां असां मुश्किल सां जेको आहे उहा इलेक्शन पंहिंजी असां बचाईसीं। अदरवाइज़ सभु रिज़ल्ट तब्दील थियनि पिया। उहो हिकिड़ो इनकलाब हो पीपल्स पार्टी जे लाइ। डॉक्टर साहिबु इहो रिज़ल्ट तब्दील केरु कंदो आहे? अच्छा ठीकु ठीकु आहे। पोइ
अवां पार्टी कीअं छॾी आहे, तव्हां सां राब्तो कंहिं कयो? साईं मां सां राब्तो त हाणे तव्हांखे ख़बर आहे त कंहिं कयो हूंदो, केतिरो प्रेशर हुयो। मोहतरमा खे तव्हांजो ॿुधायो, पोइ उन छा कयो, छा चयो? मोहतरमा मूंखे चयो, मां मोहतरमा खे चयो पहिरियों त हे चवनि पिया त असांखे तव्हां सेनेट में वोट ॾियो, प्रेशर हो। मां मोहतरमा खे चयो, मां चयो हे ईअं त चवनि था, चवनि तूं थदा सेनेट में तूं वोट ॾियनि, को तरीक़ो कर, थदा जेको आहे को हेॾे होॾे नथो थी सघे। मां चयो मां जीअं चएं, पोइ बहरहाल मां उन्हनि सेनेट में वोट न वरितो। पोइ वरी उहो असां जेको आहे उहो सभु वेही करे पाण वोटिंग ई पाण कराईंदा हुआसीं सेनेट में। असांजी पोज़ीशन उहा हूंदी जीअं अॼु जेके नंबर 1 ते जेके आहिनि दोस्त, उहे वेही करे असां ई ॾिसंदा हुआसीं, चेक कंदा हुआसीं, मॉनिटर कंदा हुआसीं। तव्हांखे ख़बर आहे निसार साहिबु, असां अपोज़िशन में जेके बि हूंदा हुआसीं, निसार साहिबु सां तमामु वेझो बि हूंदा हुआसीं। मां प्रेसिडेंट बि हूंदो हुउमि, MP बि 2002 में थी आयुमि। पोइ उन में जेके सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान ते केस थिया त असां चयोसीं त भाई इहो केस कूड़ो आहे, मर्डर जो केस आहे, इन ते तव्हां महिरबानी कयो। पोइ मूंखे हाणे ॿिया अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उहे जेके आहिनि मुनासिबु न आहिनि ॿुधाइणु, पर मां ॿुधायां तव्हांखे जेको ATC कोर्ट जो जज हो, उन घुराए करे मूंखे सखर में चयो त महिरबानी करे को तरीक़ो करे पंहिंजे भाउ जी तूं जान छॾाए। मां साईं तव्हां मां सां छाजे करे एतिरी हमदर्दी ॾेखारियो था? चयो यार तुंहिंजो वालिद साहिबु मुंहिंजे वालिद साहिब जो दोस्त आहे। मां चयो तव्हांजो दोस्त आहे, तव्हां जज आहियो, तव्हां फ़ैसिलो ॾेई छॾियो। जेका मेरिट आहे, मेरिट आहे। चवंदा मेरिट ते जेके उनजा लफ़्ज़ आहे, मेरिट ते त बिल्कुलु मूंखे ख़बर आहे त सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान वञी करे थाणे ते वञी करे को माण्हू हमिलो नथो करे सघे, माने पहिरीं गोली बि उनजी ॾेखारे हली। पर असां जे फ़ैसिला कंदा आहियूं काग़ज़नि ते, ऐं काग़ज़नि में जेकॾहिं का जेको आहे जेको एविडेंस जेको आहे, ॿियो को उन में 1% बि चांस न आहे जो मां बचायां, तुंहिंजे भाउ खे फांसी जी सज़ा ईंदी। हा, फांसी जी सज़ा ईंदी। ऐं हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी। हाणे मूंखे वरी आयुमि भाउ खे सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान खे मां चयुमि तूं हली वञ थोरो दुबई, मां हिते मुंहुं ॾींदुमि, महिरबानी करे तूं थोरो ॿाहिरि हलियो वञ। उहो इन शइ ते मतिलबु राज़ी न पियो थिए, चए पियो मां कुझु कयो ई न आहे, मुंहिंजी ग़लती न आहे, माण्हू जो ॾोह ई न आहे, दिलि साफ़ हूंदो। हा साफ़ु आहे। मां चयो मां छो वञा, मां ॾाढी मिनथां कयूं, मां सियासत आहे, तव्हां हलिया वञो, असां आसमान ते हलिया वेंदासीं। मां उनखे चयुमि, चई कीअं? मां हिते वेठो आहियां सॼे ज़िले में, हाणे मां प्रेसिडेंट लॻो पियो आहियां, एॾी महिनत कई आहे, यको असां स्ट्रगल कई आहे। हाणे जॾहिं हालात फिरदा, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ईंदी, मां MP हूंदुमि, तूं सेनेटर थी वेंदे, MNA थी वेंदे, असां जेको आहे यको MP रहिया आहियूं, ॾाॾनि परॾाॾनि खां वठी, हिकिड़ो जेको अञा असांजो कद बुत वधी वेंदो, पार्टी बि असां ते वॾो ट्रस्ट कंदी। ॾाढियूं हिनखे मां मिनथां कयूं, एतिरियूं मिनथां कयूं जो मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां। पर हिन इन ॻाल्हि खे चयो यार मां हिते राज आहे, भाग आहे, मां न वेंदुमि। पोइ हिनखे गिरफ़्तार असांखे ॾेखारण जे लाइ गिरफ़्तार बि कयूं। पोइ वरी जेको आहे मूंखे चयो मां बाबा सोचूं था, छॾ, मां मसइलो हल कंदासीं। वरी 2-3 दफ़ा मां हिनखे गिरफ़्तार थियल खे छॾायो। वरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां वञी मिलियुमि, उन वरी सभिनी खे लिखियो, उन ईअं चयो हेॾे मोकिलियसि, हिते मां ई हिननि जो लुक आफ्टर कंदुमि, दुबई मोकिलियसि या लंडन मोकिलियसि। वरी मां हुजां त निकिरी अचां, केस उन ते आहिनि। उन्हनि बि जेको आहे जीअं न चवंदा आहिनि तोते में साहु हूंदो आहे, उन्हनि बि अहिड़ो कमु कयो आहे। मां मजबूरी आहे, मां पोइ मोहतरमा चयो हाणे जीअं तोखे सम्झ में अचे तूं कर। मां चयो हाणे सम्झ में मूंखे अकुलु कमु नथो करे। पंहिंजा RPO हूंदो, चवंदो बाबा अचु हेॾे मसइलो हल कयां, त वरी उते वेंदो, वरी हिते। RPO कहिड़ो? नेहर हसनैनो। अच्छा, उहो चवंदो जेको आहे RPO था चवनि, रीजनल पुलिस ऑफिसर। हा, उन मुशरफ़ कया न, रेंज हुई न। हा, रेंज जी, सखर रेंज। ॾाढी मासां जेको मां इन टाइम ते जेकी मां 6 महीना साईं मुंहिंजे हुन उताक ते पुलिस वेठी, 6 महीना मुंहिंजे घर में वेठी। मानी डॉक्टर साहिबु इहो तकलीफ़ फील थिए थी? यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न, मां ईमानदारी ॿुधायां थो, हाणे त वक़्तु गुज़री वियो आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब खे मुंहिंजी ख़बर हुई, तव्हांखे मुंहिंजी ख़बर आहे। मां ईअं ई जंहिं हिन घर में तव्हां ॾिठो ईअं ई सादा सूदा असां माना हिकिड़े ईअं जीअं माना ॾाॾनि परॾाॾनि खां वठी सियासत आहे, उन खां पोइ पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी ज़मीनदारी, उन मुताबिक़ वरी असां महिनत करे जेको आहे असांखे वालिद साहिबु ज़ाहिर इहो महसूसु कयो त पढ़ायूं, असांखे पढ़ाएं, वरी असांखे उन कराची ताईं असांखे पढ़ायो। असां अलाह जी महिरबानी सां पंहिंजे पुटनि खे, नियाणियुनि खे, कंहिंखे मलेशिया ताईं बि पहुचायोसीं,
लंडन ताईं बि पहुचायोसीं, अमेरिका ताईं बि पहुता वञी करे, हाणे ॿ त हुते डॉक्टरनि बैरिस्टर थी आया। त मक़सदु आहे त हिकिड़ो असांजो हिकिड़ो जेको आहे असांजे ख़ानदान में जेकी सरकी जेके हुते आहिनि ऐं उन्हनि में इहा ज़रूरु ॻाल्हि आहे त हिक ॿिनि खे छॾे करे हिकिड़ो इंच बि ज़मीन उन्हनि विकी न आहे। माना ॿिया ख़ानदान तबाह थी विया, विकी सभु जेका विकिणी आहे, पर असांजी अलाह जी महिरबानी सां इहो रिकॉर्ड अथवे। ऐं जेकी ज़मीन वरी असांजे ख़ानदान जे जेके विकी आहे, जंहिं माना सेल कई आहे, त लकीली उहे जेके पंहिंजे सरकी जेके आहे माना उनजा जेके हारी आहे उन्हनि खे पंहिंजा पाण में, हा सरकियुनि खे ॾिनो अथऊं, जेके उन्हनि जा नौकर आहे या हारी आहे उन्हनि खे ॾिना अथऊं। बाक़ी असांजे ख़ानदान में जेकी ज़मीन असांजी माना विकी असांजे कज़न वरी मुंहिंजे भाउ आसिफ़ ख़ान सरकी उहा बि वापसि कई आहे। माना हिकिड़ो इंच सिंध बलोचिस्तान में जेकी ज़मीन आहे, त हाणे असांजो अहिड़ी ज़मीन सरकी जी कंहिंजी हिकु इंच कंहिं ॿिए कबीले ॾे न वई आहे। हाणे तव्हां क्यू लीग जॾहिं जॉइन, मां क्यू लीग जो कॾहिं बि मेंबर न रहियो आहियां डॉक्टर साहिबु, हिकु चई आने जो बि तव्हां मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त मां ॿुधायां जॾहिं मां मिनिस्टर थियुमि पहिरियों ॻाल्हि इहा त अरबाब ग़ुलाम रहीम मूंखे हलफ़ न पियो खणाए। न अञा मिनिस्टर त पोइ था कयूं हा हा अवल अञा हिकिड़ो ॾाको आहे न, जॾहिं तव्हां कंहिंसां ॻाल्हायो था त तव्हां मुंहिंजे भाउ खे जे छॾियो, उहो हाणे तव्हांखे ख़बर आहे कंहिंसां न पर उहो रिकॉर्ड ते अलीगौर ख़ान मार खे उहो विच में अलीगौर ख़ान मार विच में हो। बाक़ी हाणे माना इहा चङाई उनजी थियल आहे तव्हां सां, छो त मीडिएटर बि जेकॾहिं ईमानदार न आहे न त मसइलो अथव। साईं ॻाल्हि इहा त उन्हनि डायरेक्ट ॻाल्हाइनि पिया, अहिड़ी ॻाल्हि न आहे, डायरेक्ट ॻाल्हाइनि पिया, घुराइनि पिया। मां ॿुधायां पियो पार्टी क़यादत खे हे पोज़ीशन आहे, निसार खोड़े साहिब खे इन जी ख़बर आहे, मखदूम अमीन फ़हीम खे ख़बर आहे। 2002 में मां वॾी हिकिड़ी मेजॉरिटी ते खटे आयुमि, पोइ बि मुंहिंजी रिज़ल्ट रखियल हुई। उन टाइम ते मूंखे प्रेशर विधऊं ऐं उन टाइम ते मूंखे प्रेशर विधऊं त बाबा तूं जेको आहे तूं छॾ पार्टी। मां सीट वञे त वञे, पार्टी न छॾींदुमि। ऐं अहिड़ी तरह 97 में सबागे ख़ान जतोई जेको आहे उन टाइम ते सबागो ख़ान जतोई हुयो, उन मूंखे घुराए करे चयो, कमिश्नर हो, अलाह उनखे जन्नत में जाइ ॾे। चई यार तूं, मां चयो साईं रिज़ल्ट अचे पोइ ॻाल्हाईंदासीं, रिज़ल्ट अचे 97 में रिज़ल्ट अचे, मां चयो अञा रिज़ल्ट जेको आहे इहो ख़बर अथव। मां त कोई इलेक्शन अहिड़ी न आहे जेकी मां इस्लामाबाद इलेक्शन कमीशन खां बि जे माना हुते केस विड़ी करे न पहुतो आहे, ट्रिब्यूनल बि लोड़िया आहिनि। मां उहो सियासतदान आहियां साईं, मां तव्हांखे ॿुधायां माना सेशन कोर्ट, सिविल कोर्ट, हाई कोर्ट ऐं उन खां पोइ सुप्रीम कोर्ट खां पोइ ATC कोर्ट, दहशतगर्दी कोर्ट, सभु कोर्टियूं जेके सभिनी खां वाक़ुफ़ु आहियो, सभिनी में लोड़े आयो आहियां, वाक़ुफ़ु आहे सभिनी। त उन में जेके असांजा जेके मुख़ालिफ़ आहिनि न उहे, मां साईं हिकिड़ो टाइम डॉक्टर साहिबु अहिड़ो बि हुयो जॾहिं मां खटी इलेक्शन 2008 वारी, पोइ ज़रदारी साहिब खे मां चयो साईं ॻाल्हि इहा त तव्हां हाणे ईअं महिरबानी कयो, तव्हां मुंहिंजे मुख़ालिफ़ खे तव्हां टिकट ॾिनी आहे, तव्हां ईअं कयो फ्री ॿिन्ही खे छॾियो, फ्री छॾियो। जेकॾहिं मां इलेक्शन हाराए वञा, मां तव्हांखे एफिडेविट लिखी ॾियां थो, मां जेकॾहिं इलेक्शन हाराए वञा रीगल चौक ते बीहारे करे मूंखे तव्हां गोली हणी छॾियो। मां हलो वरी मां इहा बि ॻाल्हि कई, मां हाणे इहा ॻाल्हि थी सघे थो त कंहिंखे ॾुखी बि लॻे। मां इहो चयो त मान त बाबा हाणे तव्हां पीपल्स पार्टी टिकट हिनखे आहे मुंहिंजे मुख़ालिफ़ खे, तव्हां सिर्फ़ु फेयर एंड फ्री करायो, जाॾे काॾे तव्हांजी हुकूमत आहे पूरे पाकिस्तान में, फ्री एंड फेयर इलेक्शन करायो बसि, ख़ुदा वास्ते टिकट ॿिन्ही खे ॾियो, मां आज़ादु बीहां थो। जेको रिज़ल्ट अचे क़बूल कयो, जेकॾहिं उन में मां हाराए वञा, मां बि एफिडेविट लिखी ॾियां थो। उहो त मुंहिंजे माण्हुनि में मक़बूल आहे, तव्हां ज़ोरी उन खे MP करायो था, तव्हां मालिक आहियो। बाक़ी उन माण्हू में इहा बाई इलेक्शन जी मां ॻाल्हि कयां थो, तव्हां जेको आहे तव्हां सदा जेको आहे तव्हां उनखे मीरसन ख़ान, हुन मां छॾे वियुमि त पोइ मीरसन छॾियो, हा पोइ मीरसन ख़ान, पोइ वरी जेको आहे उहो कोन थियो। मुंहिंजी इलेक्शन में 48 पोलिंग स्टेशन रीपोल करायूं, मां बाइकाट करे छॾियो, वञी करे प्रेस क्लब कराची में मां हुते बाइकाट जो ऐलान कयो। वरी मां सुप्रीम कोर्ट में वियुमि 2009 में, वरी जेको आहे सुप्रीम कोर्ट सॼी इलेक्शन खे कालादम करार ॾेई छॾियो। इन विच में माते बि जेके मुंहिंजे मुख़ालिफ़नि वरी हेॾो बि केस दाख़िल कराया, हिकिड़ो पंहिंजो ATC जो केस दाख़िल करायो दहशतगर्दी जो। उते जेको आहे मुंहिंजो इलेक्शन जो मां 24,000 राउंड फायर कया आहिनि। कॾहिं तव्हां मूंखे पिस्टल ॾिठो आहे इलेक्शन में? त 2008 वारी में 24,000 जेके क़ाइम अली शाह खे 22 माण्हुनि जे मारण जो क़ाइम अली शाह खे रखियो, मां 24,000 राउंड फायर कया आहिनि, उहे बि क्लेशनकोफ जा। क्लेशनकोफ जा तव्हां 4 मैगज़ीन हणो त उन नाली पार्टी पवंदी आहे। मां जज खे चयुमि वॾी कहानी आहे। पोइ वरी जेको आहे ख़ैर उहा वरी सॼी इलेक्शन कालादम करार, मां ते केस दाख़िल थिया, मां वञी करे जजनि वटि बीह रहियुमि। मां चयो मां
गिरफ़्तार कयो सदा मूंखे 2009 में पोइ उन्हनि ॿिन्हिनि ज़मानत खणी छॾी मां आज़ादु वञी करे वरी फार्म भरियो 2009 में पोइ वरी मां इहे ऑफर्स हिन खे कयूं हुनखे माना जेके बि ॻाल्हाइनि पिया निसार खोड़ो पार्टी खे निसार खोड़ो हो साईं काइम अली शाह हो साईं ख़ुर्शीद शाह हुयो ऐं वरी जीअं माने आगा तारक जो पुटु उन टाइम ते आगा तैमूर राति जो मां वटि आयो राति जो मां कोई बि प्रोटोकॉल खां बग़ैर चयाईं साईं तव्हां ॾाढनि परॾाॾनि जो रस्तो आहे पर मुंहिंजे करे तव्हां इलेक्शन न विढ़ो मां चयो इलेक्शन त मां विढ़ंदुमि यार कीअं न विढ़ंदुमि मां अॻे बि मां सां ज़्यादती थी आहे ऐं मां त ठीकु आहे मां अॻे बि जेको लोड़ियुमि या जेकी तकलीफ़ आई आहे पार्टी छॾियमि या जेके आज़ाब ॾिठमि उहो कंहिंजे करे ॾिठमि पीपल्स पार्टी जे करे ॾिठमि न मां त सॼी सियासत ॿी त कई कोन्हे न मां त हिकिड़े कंहिं पैसे रुपए जो कंहिं ॿिए जो मेंबर रहियो आहियां जाको जो सियासत कई आहे मां 86-87 खां वठी टिल टुडे मां सिर्फ़ु जेको 3 साल पीपल्स पार्टी खां ॿाहिरि रहियो आहियां त वज़ीर रहियो आहियां या जेको आहे पंहिंजो जेको इलेक्शन जेके विढ़ी आहे या बाक़ी त पूरी ज़िंदगी मुंहिंजो जेको आहे जेको टेन्यूअर मुंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां रहियो आहे ऐं मां तव्हां जेको चयो न वज़ीर करायो था त मूंखे अरबाब ग़ुलाम रहीम मलफ़ न पियो खणाए चए पियो काफ़ लीग में मां काफ़ लीग में अनाउंस न कंदुमि वज़ीर कयो न कयो मां न कयो पोइ जॾहिं मां पहिरियों मूंखे चयो त तोखे एजुकेशन जी मिनिस्ट्री ॾींदासीं उन चयो त मां हिनखे मिनिस्टर थियण न ॾींदुमि एजुकेशन छा हाणे उहो जीअरो आहे उहो वीचारो हाणे अॼु बि ख़ैर मां ज़ाहिर आहे जेको आहे कुझु वरी उन टाइम ते असांजी बि हिकिड़ी पोज़ीशन बि हुई एॾी वॾी पोज़ीशन ई पीपल्स पार्टी छॾे करे आया बि हुयासीं ऐं हिकिड़ो कदबुत बि त हुयो चइनि पिया इन खे कंहिं तरीक़े सां वज़ीर कयूं एजुकेशन जो मूंखे चयो पोइ वरी उहा एजुकेशन वई डॉक्टर हमीदा खोड़ो ॾे उहो अरबाब ग़ुलाम रहीम थियणु न ॾिनो मूंखे ख़ैर पोइ साईं जॾहिं थी आयासीं वज़ीर पोइ पुछूं मीडिया वारा बीठा गवर्नर हाउस में चई साईं हे त चलो मुस्लिम लीग जो आहिनि सभु हुयो डॉक्टर हमीदा खोड़ो सईदा मलिक ऐं पप्पू शाह मां चइनि माण्हुनि वज़ारत जो अली बख्श और पप्पू शाह खयोंसीं चइनि माण्हू चयोसि हे कहिड़ी पार्टी में आहे मां वरी पहुतमि चयो डॉक्टर सोराब चयो तूं कहिड़ी पार्टी में आहे मां पुछां मां चयो मां त कंहिं बि पार्टी में न आहियां पीपल्स पार्टी में हुउमि पीपल्स पार्टी छॾे करे हेॾे आयो आहियां अञा ताईं कंहिं पार्टी में न आहियां चई कंहिं पार्टी में न आहे चई कंहिं पार्टी में न आहे त तव्हां वटि त कॉम्पिटेंट माण्हू न आहिनि हिनखे तव्हां छो वज़ीर कयो साफ़ ई पुछी सघनि था न इहा ऑन दी रिकॉर्ड ॻाल्हि आहे न उते त गवर्नर हाउस में बीठा हुन चयो त बसि हे असां इहो उनखे जवाबु को अहिड़ो सुठो सेटिस्फैक्ट्री न ॾियणो अचेसि पियो पोइ वरी जेको आहे आख़िर वरी हुनखे तंग जो कयो हुननि साफ़ आहिनि त पोइ अरबाब ग़ुलाम रहीम मशहूरु हूंदो न पोइ उन हिकिड़ी ॻाल्हि कई चई बाबा सभ जो मोतबर थींदा त गॾु कहिड़ो हकलींदो सभ जो वज़ीर थींदा त जेके आहिनि माना कॉम्पिटेंट माण्हू असां उन्हनि खे वज़ीर कयूं था पर सभु वज़ीर न थींदा पर कुझु न थींदा पोइ मिसाल गॾा बि था हकलनि इहा ॻाल्हि कई आहे त मक़सदु आहे पोइ वरी हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो वरी अरबाब ग़ुलाम रहीम हुनखे चयो मुशरफ़ खे जुमे जो ॾींहुं हो निमाज़ पढ़णु विया त चयो हिनखे मां सुठो खातो ॾियां थो काफ़ लीग में अनाउंस करे हिनखे असां काफ़ लीग जो ज़िले जो सदर कयूं मां चयो मां काफ़ लीग अनाउंस न कंदुमि सॉरी न मूंखे खातो खपे जुमे जो ॾींहुं हुते वेठासीं वेठो ॿधे पियो तस्मन सां वेठो चयो उहे वरी थधो माण्हू चए पियो हा सरकी साहब क्या कह रहे हैं मां जी साईं मैं नहीं करूँगा ज्वाइन सॉरी नहीं नहीं सरकी साहब का मेरे ऊपर एहसान है अब इसको तंग नहीं करो उन्हीं एक लफ़्ज़ चया CM हाउस में ख़ैर उहो मां कोन थियुमि बैनुल सूबाई राब्ता जो वज़ीर रहियुमि ऐं पोइ जॾहिं टाइम आयो टिकेटनि जो 2008 में पोइ हितां साज़िश थी मीर हसन ख़ान खे वठी आहे बेनज़ीर भुट्टो बिल्कुलु इन शइ ते राज़ी न हुई उहा चए पई त डॉक्टर सोराब खे ई मां वरी टिकेट ॾींदुमि जॾहिं मीर हसन ख़ान खे वठी विया हुते इस्लामाबाद त उते मुंहिंजो दोस्त वेठो चए सोराब ख़ान खे छो न वठी आयो चए सोराब ख़ान उन्हनि खे ईअं ॿुधायो वियो मोहतरमा खे डॉक्टर सोराब ख़ान पीपल्स पार्टी में अचण जे लाइ तयारु न आहे चए रही वो तो बड़ा अच्छा आदमी है वो तो बहुत अच्छा आदमी है वो आप इसको लेकर आए चाहे नहीं वो नहीं आ रहा है तो हम क्या करें हमें हालांकि मूंखे अहिड़ी ख़बर ई कोन्हे मूंखे चइनि ई न पिया बहरहाल पंहिंजो उन अनाउंस कयो पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब डॉक्टर साहब हिते आई गढ़ी यासीन में पोइ ईंदो अमरोटी धनी बश उनजी उज़र ते वई पोइ उते साफ़ आहिनि पुछुसि चए तव्हां महबूब अली बिजाराणी खे टिकेट ॾिनी आहे त उन खां वधीक सभिनी खां भलो माण्हू जंहिं लोड़ियो तकलीफ़ां काटियूं तव्हांजे लाइ उहो त डॉक्टर सोराब उन खे छो न ॾिनी अथव
मोहतरमा चो वो तो हमारे से टिकट लेने के लिए तैयार नहीं था, क्योंकि साफ ही चलते ये आपको किसी ने गलत बताया, ऐसी बात नहीं है। वो तो जब मिनिस्टर था भी सब पीपल्स पार्टी वालों का ख्याल करता था, अब भी वो जो है ज़हनी तौर पे पीपल्स पार्टी का है। तो पोइ मोहतरमा इन खे चयो नाहिद ख़ान खे त जॾहिं हेॾे मोटूं पंजाब खां त डॉक्टर सोराब ॾे हलंदासीं या डॉक्टर सोराब घुराईंदा मोटी मोटी कोन। असांजो चकर इहो थी। हिकिड़ी नंढड़ी साई था वठो, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी डॉक्टर सोराब सरकी साहब सां ॻाल्हायूं था।